घोटकी में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबले दौरान एक पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे। कचो बिंडे 2 थाणे जी हद कचे वारे इलाइक़े ॻोठ हबीबुल्ला उगाही में ॾोहारियुनि जे इतला ते मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस चढ़ाई कई। पुलिस मूजिब पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबलो थी पियो। फायरिंग जी ॾे-वठ में पुलिस एहलकार अब्दुर्रहमान वसीर शहीद थी वियो। हिकु पुलिस एहलकार शाह पसंद महर गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। वाक़े खां पोइ शहीद थियल पुलिस एहलकार ऐं ज़ख़्मी एहलकार खे तालका इस्पताल घोटकी आंदो वियो, जिते शहीद एहलकार जो मढ़ पोस्टमार्टम कराइण बाद वारसनि हवाले कयो वियो। पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबले दौरान पुलिस जी पतवाइकी थी वई। नाकारा एपीसी हुअण करे गोलियूं बख्तरबंद गाॾी मां क्रॉस करे एहलकारनि खे लॻण सबबि वाक़ियो पेश आयो। वाक़े खां पोइ मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस टीएसपी घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचर जी अॻवानी में पहुची वई। शहीद थियल पुलिस एहलकार शहर जे वसीर मोहल्ला जो रहवासी आहे, खेसि 2 पुटनि जो औलाद आहे।